जीअं त हिते असां बीठा आहियूं पीएस ते पंहिंजे वकील भाइरनि सां गॾु हिते 35 उस्ताद हुया जेके हिन महिल ही रिलीज़ थियनि था। पंहिंजो जेको बि सामान आहे पंहिंजे सामान समेत 35 उस्ताद हिन महिल अल्ट्री मैदान थाणे तां रिलीज़ थियनि था। साईं निज़ाम चनो साहब बि पहुची वियो आहे, इहे उस्ताद बि पहुची विया आहिनि। सैयद मोहम्मद अली शाह, साईं मोहम्मद अली गांगरो, सदर सेवा सिंध यूनिवर्सिटी। असां सुबुह बिल्कुलु प्रेस क्लब ते आया हुआसीं, इन लाइ आया हुआसीं त असांखे उते एहतजाज करिणो हुयो पंहिंजे डिस्पेरिटी अलाउंस लाइ, ॿियनि मसइलनि जे लाइ। पोइ असांखे हिते खणी आया, पोइ हिते वरी असां खां खणी वरी असांखे ॿियनि थाणनि ते बि विहारनि। उते सच पुछो ॾाढी गर्मी हुई ऐं हर शइ जी, पर 35 उस्ताद जेके आहिनि साईं हिन महिल मौजूदु आहिनि। 35 उस्ताद मौजूदु आहिनि, 35 उस्ताद रिलीज़ थिया आहिनि हितां हिन थाणे तां। ऐं तक़रीबन 125-150 उस्ताद हुया मुख़्तलिफ़ थाणनि ते। कुझु आज़ादु थिया आहिनि, कुझु ॿिया बि आज़ादु थींदा। इहे 35 उस्ताद आहिनि, हिननि खे सामान वग़ैरह वापसि कराए हिन महिल इहे आज़ादु थियनि था। जेके बि उन उस्ताद जेके बि तव्हांजा दोस्त आहिनि या फैमिली मेंबर्स ॾिसी सघनि था, ॾिसो उस्ताद मुझो नालो सैयद मुमताज़ इंजा, मां ज़िले सखर पेटियल जो सदर रहियो आहियां साबिक़ा। ऐं हिन वक़्तु जेको आहे हींअर इलेक्शन कमेटी मरकज़ सिंध जो जनरल सेक्रेटरी आहियां। जीअं त असांजी अॼु जेका माना असांजो धरणो हुयो, असांखे पुरअमन एहतजाज हुयो, असांखे हिननि प्रेस क्लब ते अचण ई न ॾिनो। असांजा जेके अॻवान हुया सिकंदर जतोई ऐं उन सां ॿिया बि हुया, उन्हनि खे हिननि अरेस्ट करे छॾियो, गिरफ़्तारी उन्हनि जूं थी वियूं। उन खां पोइ असां DC साहब वटि उते वञी असां एहतजाज कयोसीं। 200-250 उस्ताद असां सां गॾु हुया, पर सभु जेके आहिनि मुलाज़िम उहे बि गॾु हुया। उते अची असांखे DC साहब उतो पाण निकिरी वियो, असांखे ॾंडा ॾेई असांखे जेको आहे उते अची माना गेट ते अची पुलिस पहुची वई, जेका लेडीज़ पुलिस हुई। माना टोटल पुलिस घटि में घटि माना 50 मोबाइलियूं अची पहुतियूं। उन्हनि चयो त तव्हां हिते न वियो, तव्हां जेको आहे प्रेस क्लब ते वियो हली। असां उन्हनि खे चवंदा रहियासीं त जेकॾहिं असां प्रेस क्लब ते वेंदासीं त तव्हां उतां बि असांखे अरेस्ट कंदव, ओॾे अचण ई न ॾींदव। पर तंहिंजे करे सुठो ईअं आहे त तव्हां हितां ई असांखे अरेस्ट कयो। असां जेको आहे सो उतां माना निकिरी वरी असां आयासीं। हुननि त बि असांखे उते विहण हुननि चई कुझु बि न थींदो। असां आयासीं जेको आहे माना प्रेस क्लब ते, असांखे प्रेस क्लब तां हुननि अरेस्ट कयो। अॼु असां 4 बजे खां वठी हिन थाणे ते असां अरेस्ट आहियूं। हिते माना वेठा आहियूं, हिते ज़मीन ते वेठा आहियूं। हिन जाइ ते असां वधि में वधि वकील बिरादरीअ जा, साईं श्रीचंद जा, साईं निज़ामुद्दीन जा असां थोराइता आहियूं, जिन हिते जेका सपोर्ट कई आहे। उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी, उन्हनि जा थोरा असां जेके आहिनि से उन्हनि जो एहसान जेको आहे सो असांजो इख़लाक़न फर्ज़ आहे। असां जेको आहे सो पंहिंजे उस्तादनि सां हर मज़लूम सां गॾु हुयासीं, गॾु आहियूं। ऐं तव्हां बि महिरबानी करे ही लाइव हले थो, ख़ुदा जे वास्ते फॉर्म 47 वारा ॿिए दफ़े न आणिजो। इहो हथ मथे करे वाइदो कयो, ॿिए दफ़े जेके बि ठपो कंहिं ते बि न लॻंदो, मेरिट थींदी। बुकला इत्तेहाद, उस्ताद इत्तेहाद। साईं मोहम्मद अली गांगरो, सदर सेवा सिंध यूनिवर्सिटी। असां बिल्कुलु सुबुह प्रेस क्लब ते आया हुआसीं, उतां हिननि असांखे खयो। असां जीअं ई राति आया हुआसीं, उतां हिते कराचीअ में कमु हुयो, पर दोस्तनि जो सुबुह जो धरणो आहे। पोइ असां हिते महराण यूनिवर्सिटी जा कुझु दोस्त हिते हुयासीं, असां गॾिजी हिते आयासीं। पोइ असांखे हुते ई खणी आया हिते, ऐं हिते असांखे हुननि अरेस्ट करे हिते असां विहारे छॾियो। पोइ ॿिए थाणे ते असांखे खणी विया हलिया, जंहिंमें असां घटि में घटि 28 ॼणा आयासीं। जेको असांजो अचो सामान खणो, अचो सामान खणो। मसइलो आहे इहो बिल्कुलु असांजो जेन्युइन मसइलो आहे। अबा उस्तादनि सां हर विख ते वकील बिरादरी गॾु आहे। उस्तादनि खे कॾहिं बि अकेलो लावारिस न छॾिबो। उस्ताद असांजे मुस्तक़बिल जो सरमायो आहिनि। हिते हिन महिल ॾिसी सघो था त 35 उस्ताद जेके आहिनि जो हितां आज़ादु थिया आहिनि अल्ट्री मैदान थाणे तां। उस्तादनि जो हिन महिल सामान खणूं था, सामान खणी करे इहे उस्ताद पंहिंजे मंज़िल तरफ़ रवाना आहिनि। निज़ाम चन्ने साहब जा असां स्पेशली तौराता आहियूं, जेको सभिनी दोस्तनि खां अॻु में हिते पहुतो। समाजी तौर ते इहा असांजे मथां ज़िमेदारी आहे। गैर कानून लाक़ानूनीयत जे ख़िलाफ़ सामान खणो साईं, सामान खणो। सामान जंहिंजो बि आहे पंहिंजो ॻणे करे खणिजो। जंहिंजो बि सामान खुटल आहे तव्हां असांखे ॿुधाइजो, कंहिंजो बि सामान खुटल आहे। हा ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हां सामान खणो, जंहिं बि उस्ताद सामान खुटल आहे तव्हां असांखे ॿुधाइजो। आज़ाद चन्नो साहब